उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय बाद अम्मा बाद। प्यारा भाउरो, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जूं अहले बैत सां मुहबतूं ऐं माइटियूं कहिड़ियूं हुयूं। यादि रखो, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु अज़ीम इंसान आहे, जंहिंजे बारे में सही बुख़ारी शरीफ़ जी रिवायत मौजूदु आहे। हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु खां संदन पुटु मुहम्मद बिन हनफ़िया रहमतुल्लाह अलैहि पुछे थो, हिन उम्मत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ अफ़ज़ल तरीन इंसान केरु आहिनि? जनाबे अली रज़ी अल्लाहु अन्हु चवनि था अबू बकर। मुहम्मद बिन हनफ़िया रहमतुल्लाह अलैहि चवनि था, पोइ आउं पंहिंजे वालिद खां पुछां थो त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु खां पोइ अफ़ज़ल तरीन केरु आहिनि? त जनाबे अली रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमाइनि था सुम्मा उमर, उन खां पोइ उमर। मुहम्मद बिन हनफ़िया रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था त मूं सोचियो त हाणे हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जो ज़िक्र कंदा, छो त मुसलमाननि जो उन वक़्तु इहो अक़ीदो ऐं नज़रियो हो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु खां पोइ ॿिए नंबर ते जनाबे उमर फारूक रज़ी अल्लाहु अन्हु ऐं उन खां पोइ टे नंबर ते जनाबे उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जो शान ऐं मान आहे। तंहिंजे करे मुहम्मद बिन हनफ़िया रहमतुल्लाह अलैहि चवनि था, मूं पुछो बाबा साईं भला तव्हांजो मक़ाम ऐं शान? अली रज़ी अल्लाहु अन्हु चवणु लॻा, मा अना इल्ला रजुलुम मिनल मुस्लिमीन, आऊं हिकु आम मुस्लमान आहियां। हिन रिवायत मां मालूम थियो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जो शान मान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ हिन उम्मत में सभ खां आला ऐं अफ़ज़ल आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे हक़ाइक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।